नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त मौसमनि जा असांजे माहौल ते अलॻि अलॻि असर थियनि था। गर्मी जिते असांजा पघर कढे खेसि थधिकार में रहण ते मजबूर करनि थियूं, उते सियारो वरी इंसान खे एॾी थधि थो मुहैया करे जो इंसान उन जा ॿचा गरम कपिड़ा पाइण सां गॾोगॾु पाण खे घरनि ताईं महदूद करे छॾे थो। सियारे जूं इहे सर्दी वारियूं फितरत जी सूंह ते पंहिंजा मसावात असर छॾनि थियूं। तरह तरह जे ॿूटनि में ख़ूबसूरत फुल गुल टणनि जो सबब ही सर्दियूं हूंदियूं आहिनि। मौसम में सिंध जूं ॿाराड़ियूं वरी साए ऐं पीले चादर ओढ़े पंहिंजा रंग ॾेखारे थो। हिकु तरफ़ दूर दूर ताईं कणक जो साओ फसल नज़र ईंदो आहे त ॿिए तरफ़ पीला वेस पेरियल सरह जा ख़ूबसूरत खेत जिते किथे नज़र ईंदा आहिनि। सरह जे ॿूटनि में टिड़ियल गुल उते जे हवाउनि सां ॼण त रक़्स कंदे नज़र ईंदा आहिनि। सरह खे बुनियादी तौर ते तेली ॿिज वारे बुनियादी फसलनि में लेखियो वञे थो। हिननि जा पननि मां साग जी भाॼी ठहे ऐं ॿिज मां वरी तेल निकिरे थो, जेको दवा तौरु इस्तेमाल करण सां गॾोगॾु नंढे खंड में भाॼियूं पचाइण में बि कमु अचनि थियूं। सियारे जी मुंद जो हिकिड़ो फ़सुलु आहे जेको जॾहिं कणिक पोखिबी आहे उन में हर पासे ग्रीनरी हूंदी आहे, सावक ई सावक हूंदी आहे। त हीअ उते हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र पेश करे रहिया हूंदा आहिनि। येलो कलर जो जेको हीउ गुल आहे इहो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र पेश करे रहियो हूंदो आहे। हीउ जॾहिं पंहिंजी मेच्योर स्टेट ते पुॼंदो आहे, जॾहिं मेच्योर थी वेंदो आहे त हिन खे असां जीअं जेको सिरनि जो तेल असां मथे में इस्तेमालु करियूं था तेल तौरु, उहो बि असां हिन मां हासिलु करियूं था। उनखां पोइ हिन जी वॾी अफ़ादियत आहे। इवन पाकिस्तान खां गॾोगॾु हिन सिंध में पाकिस्तान सां गॾोगॾु असां ॿाहिरि मुल्क में मुख़्तलिफ़ जेको आहे दिलि जी बीमारियुनि खां हीउ तेल खायो वञे थो। उन में वॾी अफ़ादियत बि आहे मेडिकल जे पॉइंट ऑफ व्यू सां। ऐं ॿियो जेको असां वटि ट्रेडिशनल हिकिड़ो बोड़ भाॼी पचे थी, साग जेको माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि ॿाहिराड़ियुनि में, उहो बि हिन फ़सुल जो थिए थो। इहे जेको आहे हिन जो पहिरीं पन जेके आहिनि असां पटे साग रधींदा आहियूं। हुन खां पोइ हीउ जेॾी महिल तयारु थी वेंदो आहे हिन खे कुटे घाणे मंझि पीओ वेंदो आहे। पोइ हीउ मथे जो तेल बि इस्तेमालु थींदो आहे ऐं हिन जो जेको आहे सो हीउ जेको आहे बोर रध पचाए जेको थींदो उन में बि इस्तेमालु थींदो आहे। दुनिया में जिते सियाहत खे हथी वठियल आहे उते ॿिनि शोबनि खे सगारो बणायो वियो आहे। उते ज़रात सियाहत बि हाणे अहम इख्तियार कंदी पई वञे। मुख़्तलिफ़ मौसमनि में सिंध अंदरि अहिड़ा अनेक रंग निकिरनि था जंहिंखे अञा वधीक बहितर बणाए फसलनि जी वधीक उपत बणाए ज़री सियाहत बि सगारो बणाए सघिजे थो। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।